जारी रहंदा सॼी सिंध जी अवाम खे अपील करे थी त धरणनि खे मुस्तहकम रखनि ऐं जारी रखनि। फैसलो न थियो आहे। अॼु वारी मीटिंग जेका आहे पोस्टपोन कई अथसीं जेसि ताईं ॿिन्ही इशू ते क्लियर असां वटि कागज़ पत्र धरणा जारी आहे। अॼु ये मीटिंग कॉल कई ऐं असां जेको कल्ह फ़ैसिलो कयो ही धरणनि खे अॻिते जारी रखण वारो उहे धरणा असांजा जारी रहंदा ऐं असांजा ॿ मुतालबा सिंध सरकार सां कार्बन फार्मिंग जे मनसूखी जो ऐं वफ़ाक़ी सरकार सां कैनालनि जे मनसूखी जो ॿिन्ही फैसलनि ते अटल नोटिफिकेशन जारी थियण ताईं असांजा धरणा जारी रहंदा। अच्छा, जेकॾहिं राति देर ताईं नोटिफिकेशन या का अहिड़ी शइ तव्हांखे मिली थी त पोइ असांजी ॿीहर जेको बि का डेवलपमेंट थी उन खां पोइ ऑल सिंध लायंस एक्शन कमेटी जो ॿीहर इजलास कॉल थींदो ऐं उन इजलास में असां सभई मिली करे हिकु गॾियल फ़ैसिलो वठंदासीं। इशू जेको आहे असांजो इहो ई आहे त ॿई जो जेके कागज़ असां वटि न ईंदा मनसूखी जा ज़मीन मनसूखी वारी ऐं कैनाल जेको आहे मनसूख करण वारा जेसि ताईं इहो कागज़ असां वटि नथो अचे हथ में डॉक्यूमेंट नथो अचे धरणा जारी रहंदा जीअं सरकार जी असांजा गवर्नमेंट जो मुतालबा आहिनि हिकिड़ो कैनालनि रद्द करणु मनसूखी ऐं ॿियो जो कॉर्पोरेट फार्मिंग हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट सां ॿियो प्रोविंशियल गवर्नमेंट सां जेसि ताईं ॿई मुतालबा तस्लीम न थींदा तेसि ताईं असां वेठा हूंदासीं तो न उथंदासीं। असांजा ॿई मुतालबा आहिनि ऐं प्योरली मेरिट ते मुतालबा आहिनि असांजा इन जो असां वापसि न वेंदासीं।